हालाणी वेझो मोहब्बत डेरो लिंक रोड ते ॿिनि मोटरसाइकिलुनि जो आम्हूं साम्हूं टक्कर थी पियो। टक्कर जे नतीजे में मोटरसाइकिल सवार अब्दुल्ला बिरोही, फयाज़ रिंद ऐं शौकत बिरोही सख़्त ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि खे वारसनि पारां तिबी इलाज लाइ रूरल हेल्थ सेंटर हालाणी मुंतक़िल कयो वियो, जॾहिं त फयाज़ रिंद खे ॻणती जोगी हालत में नवाबशाह अस्पताल रेफर कयो वियो, जेको रस्ते वेंदे ज़ख़्मनि जा सूर नसंदे फ़ौत थी वियो। दोदापुर वेझो पुलिस ऐं जवाबदारनि विच में मुबैना पुलिस मुक़ाबिलो पेश आयो आहे। मुक़ाबिले दौरान क़त्ल केस में घुरिबल ॿिनि जवाबदारनि खे पुलिस गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। ताजूदेरो थाणे जो SHO अकबर मलिक पुलिस एहलकारनि सां गॾिजी ॾुआरनि ख़िलाफ़ कार्रवाई लाइ वञी रहियो हो त जवाबदारनि पुलिस मोबाइल ॾिसंदे फायरिंग करे ॾिनी। कंडियारो शहर जी खानगी मेडिकल सेंटर ते ॻोठ फतेह अली जतोई वासण मसमात अलवीना जतोई डॉक्टरनि जी मुबैना गफ़लत सबबि फ़ौत थी वई। फ़ौती जे वारसनि पारां डॉक्टरनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते वारसनि मीडिया खे ॿुधायो त मसमात अलवीना जतोई खे डिलीवरी लाइ मेडिकल सेंटर आंदो, जिते डॉक्टरनि डिलीवरी ऑपरेशन कयो, जंहिं बाद मरीज़ सूर न सहंदे फ़ौत थी वई। जॾहिं त डॉक्टरनि मूजिबि अलवीना दिलि जो दौरो पवण सबबि फ़ौत थी आहे। डिलीवरी दौरान खेसि धीअ जो औलाद थियो आहे। लोक शरीफ जी प्राइमरी स्कूल जी बिल्डिंग बरसात सबबि किरी पई। मासूम शागिर्द खुले आसमान हेठि तालीम पिराइण ते मजबूर आहिनि। ॻोठाणनि वज़ीर तालीम सैयद सरदार शाह DC सिजावल खां मुतालबो कंदे चयो त स्कूल लाइ नई बिल्डिंग ॾिनी वञे, जीअं मासूम शागिर्द बहितर नमूने तालीम हासिल करे सघनि। कंबर जे ॻोठ बागो चांडियो वासियुनि पारां वधंदड़ बदअमनी ऐं पुलिस जी नाइंसाफ़ियुनि ख़िलाफ़ लाड़काणो कंबर रोड ते एहतजाजी धरणो हंयो वियो। उन मौक़े ते एहतजाजी धरणे जे अॻुवाण यूनिस चांडियो ऐं ॿियनि चयो त 3 ॾींहं अॻु हथियारबंद मोटरसाइकिल रोक रक़म ऐं 80,000 रुपयनि जो कपिड़ो फुर करे फ़रार थी विया। वाक़िए ख़िलाफ़ कंबर जे मुख़्तलिफ़ थाणनि ते वियसि, पर कंहिं बि अमलदार शिकायत दर्ज न कई। हुन IG सिंध DIG लाड़काणो SSP कंबर खां मुतालबो कयो त फ़ौरन खे गिरफ़्तार करे संदसि सामान वापसि करायो वञे।